अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं दाबेची खां। STP जे मरकज़ी अॻवान अल्ताफ़ जसकानी जे क़त्ल ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ कॉमर्स पार्टियुनि जी कारकुन जो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नेशनल हाईवे ते धरणो हणी सख़्तु नारेबाज़ी कई। इन मौक़े ते STP ज़िले ठठे जे अॻवान उमर नायो आला बचाई कलमती क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान आसिफ़ जोखियो ऐं ॿियनि मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं अल्ताफ़ जसकानी खे बेदर्दीअ सां क़त्ल करे उन जे कार खे खाईअ में उछलायो वियो, जंहिंजे जेतिरी बि मज़म्मत कजे घटि आहे। हिननि वधीक चयो त असां सम्झूं था त रियासत खां मथां क़त्ल आहे, जंहिंजे करे रियासत खे पंहिंजो किरदारु अदा करे फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे, ॿी सूरत में सॼी सिंध सरापा दाबेची में गॾु थियूं। कल्ह जेको STP जे मरकज़ी वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकानी खे बेदर्दी सां शहीद कयो वियो, उनजे ख़िलाफ़ सॼी सिंध में हड़ताल आहे। अॼु असीं दाबेची में एहतिजाजी मुज़ाहिरो पिया कयूं। क़ौमी अवामी तहरीक ॾुख जी हिन घड़ीअ में STP जे साथियुनि सां गॾु आहे। क़ौमी अवामी तहरीक मुतालबो थी करे त फौरी तौर ते अल्ताफ़ जसकानी जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। कैमरा टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।